अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर असां हाज़िर आहियूं हिकु नए वीडियो सां। त अॼु जे वीडियो में असां सिंध जे हिकु मशहूरु सिंगर गाननि जो बेताब बादशाह मुमताज़ मौलाई जे बारे में कुझु ॻाल्हि ॿोल कंदासूं। त वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस करे छॾियो। अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पोइ इन खे लाइक ज़रूरु कजो। तव्हां दोस्तनि जो घणो वक़्तु नथा वठूं, हलूं था पंहिंजे मक़सद जे तरफ़। सभ खां पहिरियां असां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदासूं त मुमताज़ मौलाई 1982 ईस्वी में सिंध जे हिकु शहर खैरपुर में पैदा थियो। ही ज़ात जो चांडियो आहे। हिन जो असुलु नालो मुमताज़ अली चांडियो आहे। ही नंढे हूंदे खां ई हिन खे ॻाइण ऐं शाइरी करण जो वॾो शौक़ु हूंदो हो। पहिरियां ही जेॾी महिल नंढिड़ो हूंदो हो तॾहिं रेडियन ते ॿियनि जा शाइर ऐं गाना वग़ैरह ॿुधंदो हो। त उतां हिन खे शौक़ु जाॻियो त हाणे आउं छो न पंहिंजो शाइरी कयां, ऐं पोइ ही शाइरी करणु लॻो। हिन पंहिंजो शाइरी सभिनि खां पहिरियां जलाल चांडियो खे ॾिनो। पोइ जलाल चांडियो हिन खे चयो त ही तुंहिंजे शाइरी करण जो उमिरि कोन्हे, तूं वञी पढ़ाई कर। त तव्हां सम्झी विया हूंदो त हिन जो अञा पढ़ाई करण जो टाइम हो। उन खां पोइ हिन पंहिंजी शाइरी ॿियनि माण्हुनि खे यानी सिंगरनि खे ॾियणु शुरू कयो। उन में केतिरा ई सिंगर आहिनि जेके हिन जा शाइरी ॻाए चुका आहिनि। उन सां गॾोगॾु ही पंहिंजे ऐं पंहिंजे घर वारनि जो गुज़र सफ़र करण लाइ खैरपुर शहर में दर्ज़ी जो कमु कंदो हो। उते ही ड्राइविंग सिखियो ऐं उन खां बाद ही सऊदी अरब ड्राइविंग करण लाइ वियो। उते हुनखे कुझु पैसा मिलंदा हुआ जंहिं ते ही पंहिंजे ऐं पंहिंजे घर वारनि जो पेट पालींदो हो। त उते इन जो मुलाक़ात हिकु अहिड़े शख़्स सां थियो जेको शाइरी ऐं कलाम जो घणो शौक़ीन हूंदो हो। उतां ही जॾहिं वापसि आयो त हिते नंढनि नंढनि तक़रीबन में ॻाइणु शुरू कई ऐं ही आहिस्ते आहिस्ते मशहूरु थींदो वियो। ऐं हिन जो एल्बम जॾहिं मार्केट में आयो त माण्हुनि जो होश उॾरी वियो ऐं ही माण्हुनि जे दिलनि में घर करे वियो। ऐं तव्हां अॼु ॾिसी रहिया आहियो त माण्हू हिन जा दीवाना थी विया आहिनि ऐं हिन खे घणो इज़त मिले थो ऐं हिन जा कलाम तमामु मशहूरु थी विया आहिनि ऐं हिन वटि हाणे का बि पैसे जी कमी न आहे। दोस्तों, जल्द मिलंदासूं ॿिए वीडियो में इंशाअल्लाह। तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं दुआउनि में यादि रखिजो। माशाअल्लाह, बाय बाय।